बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाद जिम्स अस्पताल में बलोचिस्तान वासी नीगर उरड़ी विघे फौत। जिम्स में बलोचिस्तान के इलाके डेरा मुरा जमाली वासी 5 वरनि जो नीगर तनवीर अहमद सूमरो उरड़ी विघे फौत थी वियो। अस्पताल इंतजामिया पारां नीगर जो मड़ एम्बुलेंस वसीले बलोचिस्तान रवानो कयो वियो। जैकबाबाद में सरकार पारां कोरोना के जवाज़ ॼाणाए तालीमी इदारा बंद करण खिलाफ JTI जो एहतजाज। जमीयत तलबा इस्लाम पारां ज़िलई ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी जुलूस कढियो वियो। इन मौके ते अॻवाननि हमादुल्ला अंसारी, ताज मोहम्मद अमरोटी, इब्राहिम बुर्रो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ ऐं सिंध सरकार कोरोना के जवाज़ ॼाणाए तालीमी इदारा बंद करे छॾिया आहिनि, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। सरकार जी नाकारा पॉलिसी सबबि सिंध जी तालीम जो ॿेड़ो ॿुॾल आहे। बहितर तालीम खे ताला हणी मासूम ॿारनि ऐं नौजवाननि जो मुस्तक़बिल तबाह न कयो वञे। कादियानियुनि जी फरमाइश ते पाकिस्तान में तालीम जी तबाही लाइ वॾी साज़िश हली रही आहे, जंहिंखे असीं कंहिं बि सूरत में पूरो थियण न ॾींदासीं। जैकबाबाद में जिम्स अस्पताल जे डॉक्टर पारां 2 नौकरियूं करण जो इंकशाफ। जिम्स में रेडियोलॉजिस्ट डॉक्टर अब्दुल कादिर मेतलो सखर जी वाबडा अस्पताल मां भी धार सां पघार खणण लॻो। ज़रीन मूजिब डॉक्टर अब्दुल कादिर मेतलो जैकबाबाद इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस समेत सखर जी वाबडा अस्पताल मां गैर कानूनी तौर धार लखें रुपया पघार खणी रहियो आहे। ज़रियन दावा कई आहे त इन बाबति डायरेक्टर जिम्स खे पिण ॼाण आहे, पर हू संदसि ख़िलाफ़ कार्रवाई न पियो करे। जैकबाबाद जी अदालत पारां क़त्ल जो ॾोह साबित थियण ते मुजरिम खे जनम टीपे ॾंड जी सज़ा। डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज ज़हूर अहमद हकड़ो जी अदालत पारां भाउ खे क़त्ल करण जो ॾोह साबित थियण ते मुजरिम इनायतुल्लाह उर्फ गुल्लू वल्द न्याज़ बुर्रो खे उमिरि क़ैद ऐं 1 लख ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। वाज़े रहे त 6 जून 2016 ते मीरपुर बुर्रो थाणे जी हद में जवाबदार घरू तकरार तां पंहिंजे भाउ अब्दुल जब्बार बुर्रो खे क़त्ल कयो हो। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जे वाइस चांसलर डॉक्टर खलील अहमद इबू पोटो चयो आहे त नौजवान उस्ताद मुस्तक़बिल जा अॻवान आहिनि, जेके तालीम जे वाधारे लाइ मुतहरिक किरदार अदा कंदे जदीद तालीम लाइ हाकारी किरदार अदा करे सघनि था। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन खैरपुर यूनिवर्सिटी में हाकारी नज़्म ज़ब्त, क्लासरूम मैनेजमेंट ऐं ॿारनि जे तहफ़ुज़ बाबति B.Ed ऐं M.Ed जे शागिर्दनि खे सिख्या ॾियण वारी वर्कशॉप जो इफ़्तिताह करण दौरान कयो। सेव द चिल्ड्रन जे साकार सां कमु कंदड़ लीगल राइट फोरम पारां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में 150 शागिर्दनि खे 6 खां 9 अप्रैल ताईं सिख्या ॾिनी पई वञे। वर्कशॉप जो मक़सदु नौजवान उस्तादनि जी क़ाबिलियत वधाइण ऐं शागिर्दनि में जदीद तालीम, नज़्मो ज़ब्त ऐं क्लासरूम मैनेजमेंट जा तरीक़ा ॿुधाइण आहे। वर्कशॉप दौरान VC डॉक्टर खलील अहमद LRF जी इंतज़ामिया खे साराहींदे चयो त हाकारी नज़्मो ज़ब्त, क्लासरूम मैनेजमेंट ऐं ॿारनि जे तहफ़ुज़ बाबति हिते वर्कशॉप करायो पियो वञे। इन मौके ते प्रोफेसर डॉक्टर ताज मोहम्मद लाशारी, मंज़ूर हुसैन लाड़िक, CEO LRF मलिक ताहिर इक़बाल ऐं ॿियनि वर्कशॉप बाबति पंहिंजा वीचार वंडिया। DIG लाड़कानो नासिर आफ्ताब जे मान में नईम पठान पारां आजियाणो ॾिनो वियो। डेप्यूटी इंस्पेक्टर जनरल नासिर आफ्ताब पठान नईम अहमद पठान जे ॾिनल आजियाणे में शिरकत करण लाइ पठानकोट पहुतो, जिते नईम अहमद पठान पारां संदसि भरपूर आदर भाव कयो वियो। इन मौके ते पीपल्स पार्टी अॻवान सूफ़ी मनसब शेख समेत इलाइक़े जा ॿिया मोअज़्ज़िज़ीन पिण मौजूद हुआ। ब्रिगेडी भरिसां अदालती हुकुम ते खांगी जेल ते छापो, औरत समेत 5 ॿारड़ा बाज़ियाब। ब्रिगेडी पुलिस अदालती हुकुम ते चौधरी मुनीर आराई जी ज़रई ज़मीन ते क़ाइम खानगी जेल ते छापो हणी औरत समेत 4 ॿारड़नि खे बाज़ियाब कराए वरितो आहे, जंहिंमें रतनीज़ाल हरसन कोहली, विक्रम कोहली, माया ऐं प्रकाश शामिल आहिनि, जंहिंखे सेशन कोर्ट मीरपुर ख़ास में पेश कयो वियो, जिते अदालत खेनि पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारण जी इजाज़त ॾेई छॾी। गौसपुर में सिंध हेल्थ केयर कमीशन जूं अथाई डॉक्टर्स ख़िलाफ़ कार्रवाइयूं, 3 अस्पतालूं सील। सिंध हेल्थ केयर कमीशन जे असिस्टेंट डायरेक्टर अब्दुल समी राजपर सेहत खाते कश्मीर जे फोकल पर्सन डॉक्टर वसीम पठान सां गॾिजी अथाई डॉक्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई कंदे 3 अस्पतालूं सील करे छॾियूं, जॾहिं त केतिरा ई अथाई डॉक्टर अस्पतालूं छॾे फ़रार थी विया। ऐं सकरंड में बागड़ी बिरादरी जे घरनि खे बाहि ऐं 3 माण्हुनि जे सड़ी मरण बाद मुख़्तलिफ़ तंज़ीमूं पहुतियूं। सकरंड वेझो ॻोठ मजीद कीरो में बागड़ी बिरादरी जे घरनि खे बाहि लॻी हुई, जंहिंमें 2 ॿारनि समेत 3 ॼणा सड़ी मरी विया हुआ। अहिड़े वाक़े बाद मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि मुतासिरनि वटि पहुची मदद जो ऐलान कयो। इन मौके ते ग़ुलाम क़ादिर चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो असुलु मक़सदु ई इंसानियत जी ख़िदमत करणु आहे। मुतासिरनि में रोक रक़म में राशन विरायो आहे ऐं ॾुखोयल ख़ानदान सां इज़हार जो अफ़सोस पिणु कयो आहे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।